जिए सिंध वारा जिए सिंधी टोपी अजरक वारा जिए जिए सिंध वारा जिए सिंधी टोपी अजरक वारा जिए जेको खटी आयो ख़ैर सां जंहिंजी सिंध समूरी सूहा जेको खटी आयो ख़ैर सां ओ जमालो जंहिंजी सिंध समूरी सूहा ओ जमालो ओ जंहिंजो रोज़ो लाल लतीफ़ जो ओ जमालो ओ हीअ सिंधड़ी सुहिणे लाल जी ओ जमालो जानी जमालो ओ जमालो जानी जमालो जेको खटी आयो ख़ैर सां ओ जमालो जंहिंजी सिंध समूरी सूहा ओ जमालो वाह वाह सिंधी वाह वाह सिंधी वाह वाह सिंधी वाह सिंधी वाह आयल सभिनी महिमान ऐं दर्शकनि जो दिली स्वागत था कयूं। जीअं गुलनि जी शुरूआत कलियुनि सां थींदी आहे, ज़िंदगी जी शुरूआत प्यार सां थींदी आहे, प्यार जी शुरूआत पंहिंजनि सां थींदी आहे ऐं पंहिंजनि जी शुरूआत तव्हां जहिड़नि साथियुनि सां थींदी आहे। गुल खे गुल मुबारक हुजनि गुलज़ार बणिजी, गुल खे गुल मुबारक हुजनि गुलज़ार बणिजी ऐं तव्हां सभिनी जो हिते स्वागत आहे गुलनि जो हार बणिजी। तव्हां सभिनी खे ॾिसी करे सच में अॼु दिलि बाग बाग थी वियो आहे। ईअं थो लॻे वडोदरा जा सिंधी सदियुनि खां पोइ हिकु मंच ते गॾु थिया आहियूं त ज़ोरदार तारियूं वॼायूं असां सभिनी सिंधियुनि जे लाइ। जीअं त असां सभिनी खे ख़बर ई आहे कोरोना जे कहर जे करे गुज़िरियल 2 सालनि खां वठी करे सिंधी कल्चरल प्रोग्राम पाण न करे सघिया आहियूं, जंहिंजो असां सभिनी खे तहे दिलि सां अफ़सोस आहे। पर काई ॻाल्हि न आहे, हींअर वरी हिकु दफ़ो गॾिजी मौज माणींदासीं। अचो त माण्हू सिंधी, अचो त माण्हू सुरीली शाम सिंधियुनि जी। हाणे असां सभु शुभ कम करण खां अॻु साईं झूलेलाल जो नालो पहिरियों वठंदा आहियूं त चओ आयो लाल सभई चओ झूलेलाल। अरे मूंखे त आवाज़ ई कोन ॿुधण आयो, वरी हिकु दफ़ो सभु गॾिजी चवंदासीं आयो लाल सभई चओ झूलेलाल। हा मां सिंधी आहियां, हा मां सिंधी आहियां, ॿोलियां ॿोली मिठी, ॿोलियां ॿोली मिठी। अरे छा थियो, सिंधी तूं आई मूंखे ख़बर आहे, सभिनी खे त ख़बर आहे सिंधी आई, त पोइ सिंधीअ में छा थी चई? पर केरु त सिंधीअ में ॻाल्हाईंदो कोन्हे घर में, कंहिंजे बि घर में सिंधी कोन थी ॻाल्हाइजे। न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। अॼु तव्हांखे ख़बर आहे छा आहे? अॼु आहे इंटरनेशनल मदर लैंग्वेज डे, जंहिंखे सिंधीअ में चवंदा आहिनि आलमी मादरी ॿोली ॾींहुं। पर असां हिते केरु बि सिंधी कोन ॻाल्हाईंदो आहे। इहा ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे कि अॼुकल्ह ज़माने में हर को पंहिंजो पाण खे फॉरवर्ड सम्झण जे करे हिंदी था ॻाल्हाइनि घर में, सिंधी पंहिंजो पाण जॾहिं महिल बाज़ार में या किथे गॾिजूं था त बि हिंदी में था ॻाल्हाइनि। ॿार त हिंदी ॻाल्हाइण खां सवाइ सिंधी सम्झनि बि कोन था, लिखण पढ़ण त परे जी ॻाल्हि आहे। इहा ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पाण सभिनी खे अगरि हीअ जनरेशन पंहिंजी इहा सिंधीअ खे अॻियां न वधाईंदी त ईंदड़ 2-3 जनरेशन्स खां पोइ शायदि सिंधी ॿोली रहंदी बि कोन। अॼु पाण में वाइदो कयूं, पको निश्चय कयूं कि पाण सभु गॾंदासीं त सिंधी ॻाल्हाईंदासीं। तव्हां सभिनी खे हथ जोड़े वेनिती आहे पाण में सभु सिंधी घर में बि ॻाल्हायो। अचो त साईं लाल साईं जी जोत जलाइण जे लाइ प्रोग्राम जे उद्घाटन करण जे लाइ साईं शेरावाला, डॉक्टर कौशिक तिलवानी, एडवोकेट मिस्टर रमेश ज्ञानचंदानी, मिस्टर कमलेश वाधवानी, मिस्टर हीरो कंजवानी जेके काउंसिलर आहिनि बड़ौदा जा, ऐं सुजाग सिंधी समिति जा सभिनी मेंबरनि खे विनती आहे त स्टेज ते अची जोत जलाए प्रोग्राम जो उद्घाटन कंदा ऐं आयल सभिनी अज़ीज़ महिमाननि जो तहे दिलि सां स्वागत कंदा।
अॼु जी महफ़िल खे सजाइण जे लाइ नागपुर मां मैडम मंजूश्री आसूदानी ऐं अहमदनगर मां मैडम कंचन निहलानी जो पण स्वागत आहे। अची करे जोत जगाइण में साथ ॾींदा। झूलेलाल। साहिब की जय। सभई चओ झूलेलाल। सभिनी जा बेड़ा ई पार। Thank you very much. Thank you, everyone. मैडम मंजूश्री साईं शेरावाले जो स्वागत कंदा। औलाद की चओ सभई झूले झूलेलाल। मैडम कंचन नहलानी जो स्वागत कंदा साईं शेरावाले। जाकी चओ झूलेलाल। जय झूलेलाल। वाह साईं वाह। स्टेज ते अहिड़ा मौक़ा ॾाढा घटि ॾिसण मिलंदा आहिनि। सभिनी सिंधियुनि खे गॾु ॾिसंदे सभिनीनि जी दिलि बाग बाग थी वञे। थैंक यू वेरी मच। सभई चओ झूलेलाल। सभिनी जा बेड़ा ई पार। उन जी बैटरी लाइट चालू आहे। झूलेलाल। महिरबानी करे गाड़ी नंबर 2116 जी लाइट्स चालू आहिनि, बंदि करे छॾ। सभई चओ झूलेलाल। साईं जिन स्वागत था कनि मंजू आसूदासानीअ जो। चओ झूलेलाल। साईं श्री शेरावाला स्वागत था कनि मंजूश्री मैडम जो। हरिओम अंकल सतनाम साकी। बस बस आखिरी है तव्हांजी। सभई चओ झूलेलाल। हरिओम अंकल। कहिड़ो हाल भैया? बस बस झूलेलाल। हिन
प्रोग्राम में लाइव परफॉर्मेंस ॾींदड़ सभिनी वडोदरा वासियुनि जा मन मोहींदड़ सिंधी पिक्चर जा अवल कलाकार श्री मनीष लचवाणी ऐं मैडम पूनम लालवाणीअ जो पिणु स्वागत आहे। भई अॼु जा असांजा एंकर मिस्टर एंड मिसिस भागचंदाणी उन्हनि जो बि जाम जाम स्वागत आहे। उन्हनि खे बुके ॾेई करे अॻियां अचो। मिस्टर भागचंदाणी शेरावाला खे अर्ज़ु आहे ॿ अखर आशीर्वचन ॾियनि ऐं तंहिंखां पोइ असां पंहिंजो प्रोग्राम शुरू करे सघूं। ॿ अखर आशीर्वचन जा। आयो लाल सभई छो झूले झूलेलाल बोलो अमर उडेरे लाल की की जय। अॼु त सभिनि खां पहिरीं मातृभाषा दिवस आहे त हुन जी सभिनि खे करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। उन खां पोइ सुजाग सिंधी समिति द्वारा हमेशह पंहिंजी मातृभाषा खे खणी वञे, पंहिंजी संस्कृति खे, पंहिंजे कल्चर खे खणी हमेशह जागृत करण जे लाइ ऐं असांजी नई जनरेशन खे, नई पीढ़ी खे सम्झाइण जे लाइ उन्हनि खे असांजो सिंधित्व छा आहे, असांजो सिंधी संस्कृति छा आहे, हुन जी हमेशह झांकी ॾेखारींदा आहिनि ऐं एतिरी शेवा कनि था सिंधी भाषा जे लाइ, सिंधी संस्कृति जे लाइ त ॾाढी ख़ुशी थींदी आहे उहा शइ ॾिसी करे। ऐं अॼु बि एतिरे सुहिणे प्रोग्राम जो आयोजन कयो वियो आहे हरीश अगनाणी बचड़े जे लाइ, जेका बि हिन कार्य में जुड़ियल, हिकु ज़ोरदार ताड़ी उन्हनि सभिनि जे लाइ। झूलेलाल साईं खे हुई प्रार्थना था कयूं, साईं सदाई इन्हनि खे शक्ति ॾियो कि शेवा कंदा रहनि, ईअं ई पंहिंजे सिंधित्व जे लाइ अॻियां वधंदा रहनि। ऐं उन सां गॾु गॾु चवंदा आहिनि ॾिसो हीउ जेको कार्य कनि था पर हुन में साथ सहकार जी ज़रूरत आहे। त जेका बड़ौदा जा असांजी सिंधी समाज आहे, हिकु ज़ोरदार उन्हनि लाइ बि ताड़ी कि सभु हिकु थी करे असां ईंदा आहियूं बड़ौदा, लॻंदो आहे जहिड़ो सिंध आहे। बड़ौदा ईंदा आहियूं लॻंदो आहे जहिड़ो सिंध में वेठा आहियूं। त हिते जेकी एकता आहे सभिनि जी ऐं पंहिंजे सिंधित्व जे लाइ, संस्कृति जे लाइ हर कोई, मूं हर कंहिंखे ॾिठो आहे, हर कोई योगदान ॾिए थो ऐं मिली करे कार्य कनि था। त साईं सदाई बड़ौदा जी जेका बि सिंधी आहिनि सभिनि मथां आशीर्वाद बनाए रखनि। गॾु गॾु जेको ही कार्य थिए थो अञा साईं शक्ति ॾियनि इन्हनि सभिनि शेवादारनि खे, कहिड़ा सुठा कार्य कंदा रहनि ऐं पाण सभु मिली करे चऊं भई असां साईं छा चवंदा, सिंधी अबाणी ॿोली मिठड़ी अबाणी ॿोली, जंहिंमें आ ॾिनी आहे मूंखे पिंगे में मां वलोली। त सिंधी असांजी अबाणी ॿोली आहे। असांजा वॾा जॾहिं आया सिंध खां त सभु कुझु छॾे आया हुआ, पर हिकु पंहिंजे लाल साईं जी जोति खणी आया हुआ, गॾु पंहिंजे इष्ट देवता जी, ऐं गॾु गॾु पंहिंजी भाषा खणी आया हुआ, पंहिंजो सिंधित्व, पंहिंजी संस्कृति खणी आया हुआ। ऐं लाल साईं जी दुआ सां अॼु दुनिया जे कोने कोने में सिंधी आहिनि ऐं हर जॻह ते हर कार्य में अॻियां आहिनि। भले धर्म हुजे, कर्म हुजे, धंधो हुजे, हर ॻाल्हि में झूलेलाल साईं जी सिंधियुनि मथां रहमत थी आहे। त असांजो बि फ़र्ज़ु आहे ॿियो कुझु न, पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि सां सिंधी ॻाल्हायूं। हिते तव्हां ॾिसंदा सिंधी जा क्लासिस बि कनि था, सिंधी पढ़नि लिखनि था ॿार, त ॾिसी करे इलाही ख़ुशी थींदी आहे। बसि ॿियो कुझु न, असां जेको लाल साईं जोति जॻाई आहे सिंधित्व जी, हिंदू धर्म जी, असां सभिनि जो फ़र्ज़ु आहे कि उन जोति खे अॻियां वधाईंदा रहूं। हुननि जेको आशीर्वाद असां मथां कयो आहे त असां पंहिंजी नई पीढ़ी खे बि पंहिंजे सिंधी संस्कृति जी सम्झ ॾियूं। जय झूलेलाल। जय आयो झूलेलाल। लाल सभई चओ झूलेलाल, बेड़ाई पार सदाई शौक़ा। असां ॾाढा सभई आयो लाल सभई चो झूलेलाल। हिन प्रोग्राम में लाइव परफॉर्मेंस ॾींदड़ असांजा वडोदरा वासियुनि जा सभिनी जा मन मोहींदड़ सिंधी पिक्चर जा आला कलाकार मनीष लचवाणी ऐं मैडम पूनम लालवाणीअ जो पिणु स्वागत आहे। साईं शेरादिन इन्हनि जो स्वागत कनि था। वाह साईं वाह, अॼु त कहिड़ो सुहिणो ॾींहुं आहे। साईं शेरावाला साक्षात पंहिंजे अची करे असांजे प्रोग्राम खे चार चंड लॻाया अथनि, जंहिंजे लाइ असां सभई
वडोदरा वासी तहे दिल सां शुक्रगुज़ार रहंदासीं। अॼु जी महफ़िल खे सजाइण जे लाइ जीअं त कलाकार ज़रूरी आहिनि, तीअं उन्हनि सां गॾु म्यूज़िशियन्स बि ज़रूरी आहिनि, ओतिरा ई ज़रूरी आहिनि। उन्हनि जे बग़ैर त सॼी शाम अधूरी आहे। त मां उन्हनि जो नालो वठी करे बि उन्हनि जो मां इंट्रोडक्शन कराईंदुसि। ग्रुप जा लीडर जेके आहिनि मिस्टर सोनू भाई तेहरान जेके ऑर्गन ते आहिनि, मिस्टर संजय भाई रोहित जेके पैड ते आहिनि, मिस्टर वसीम भाई पठान जेके ड्रमर्स आहिनि, मिस्टर विवेक भाई सोलंकी जेके ढोलक ते आहिनि, ढोलक वारा शायद ॿुधऊं कोन पंहिंजो नालो, मिस्टर राजेश तनेजा जेके कोंगो ते आहिनि, जेतिरियूं सभु शयूं ज़रूरी आहिनि, कलाकार म्यूज़िशियन्स उहे बि ज़रूरी आहिनि, पर अगरि ख़ाली उहे स्टेज ते परफॉर्म कंदा रहनि त पाण ताईं आवाज़ कोन पहुचंदी। उन जे लाइ साउंड जेको असां ताईं पहुचाईंदा, उन्हनि जो नालो मिस्टर मनोज भाई, उन्हनि जो बि स्वागत आहे। सोनू दिरहान जो स्वागत करण लाइ अची रहिया आहिनि रमेश रामरखियानी सर, जेके हिन म्यूज़िक जा ऑर्गेनाइज़र आहिनि, जेको मूंखे ज़रूर सां इहो कॉन्फिडेंस आहे कि असांजी महफ़िल अॼु जी राति जो यादगार बनाईंदा। हलो त हाणे असां इहो ऐलान था कयूं, ख़ुशीअ जे पलनि जी ॻाल्हि था कयूं। हलो त असां हाणे इहो ऐलान था कयूं, ख़ुशीअ जे पलनि जी ॻाल्हि था कयूं। पूरो थी चुको इंतज़ारु तव्हांजो। हलो हाणे प्रोग्राम जी शुरूआत था कयूं। अरे तोखे वरी छा थियो? कोकयल वांगुरु कूकू छो पई करीं? अरे तव्हांखे ख़बर त आहे कि असांजे वडोदरा सिंधी हुन में असांजी कोयल आयल आहिनि, जंहिंजो नालो मंजूश्री जी आहिनि। त मां उन्हनि खे स्टेज ते अची स्टेज सजाए माण्हुनि खे मौज मचाइण लाइ वेनिती थी कयां। मैडम मंजूश्री आसूदानी प्लीज वेलकम ऑन द स्टेज। जोरदार तारियुनि सां स्वागत कंदा मैडम श्री मंजूश्री जो। आयो लाल सभई चओ, जेतिरा बि ॼणा वेठा आहियूं, ऐं पुठियां वारा अगरि थोरो अॻिते ईंदा त वधीक मज़ो ईंदो। जेके लेट आया आहिनि उहे भले पुठियां वेहनि। बड़ौदा ॿियो दफ़ो अचणु थियो आहे, 4 साल पहिरीं मां आई हुयमि ऐं साईं जन जे अॻियां पंहिंजी हाज़िरी लॻाए इलाही ख़ुशी थी थिए। पिछले बार असांजो मुलाक़ात कोन थी सघी हुई। मां हमेशह चाहींदी हुयमि कि हिकिड़ी हाज़िरी मूंखे साईं जन जे साम्हूं लॻाइण जो मौक़ो मिले। त चालू था कयूं ये सुहिणी शाम सुजाग सिंधी समिति जे पारां, ये सुहिणी शाम जेकी ऑर्गेनाइज़ थियल आहे। हिकु भेरो ज़ोरदार ताड़ी पूरी टीम जे लाइ। आयो लाल सभई चो झूलेलाल, सदा रहमत वसंदिया अवतारी झूलण जी, सदा बरकत वसंदिया सदा
उपकारी लालण जी। सभई मिली करे आयो लाल सभई चो क्या बात। सदा रहमत वसंदिया अवतारी झूलण जी, सदा बरकत वसंदिया अवतारी लालण जी, सदा जोत जगंदिया, सदा जोत जगंदिया, सदा जोत जगंदिया उपकारी लालण जी, सदा रहमत वसंदिया।
यू सो मच, थैंक यू। जोरदार तालियों, वाह भाई वाह, Thank you. जोरदार। इलाही सुहिणो कलाम जेके असांजा वॾा वेठा आहिनि उहे ज़रूरु हिन सुहिणे कलाम सां पाण खे कनेक्ट करे सघंदा। वतन जे लाइ जान घोरी, वतन जे लाइ जान घोरी, तब थोरी सिंध्युन जान न घोरी, सिंध्युन जान न घोरी, वतन घोरे आया। वतन घोरे आया, ओ वतन घोरे आया, हाणे रत रोवन पंहिंजा वरी पसण लाइ, पंहिंजा वरी पसण लाइ, तिन जाने सिकन वोला, बीरियूं खुंबियूं फागोड़ियूं। ये सिंधी खाधा अथव जेके शायद सिंध में ही मिलंदा आहिनि। बेरियूं खुंबियूं फागोड़ियूं हिते ॻोल्हींदी की न मिलनि, अला माण्हू हिते बि मिलनि, पर असांजा के ॿिया हुया। अला मूं नथा विसरनि सिंध जा नज़ारा, अला मूं नथा विसरनि सिंध जा नज़ारा, अला मूं नथा विसरनि सिंध जा नज़ारा, अला मूं नथा विसरनि सिंध जा नज़ारा। सखर साथ भेनू, सखर साथ भेनू, सिंधु वजा किनारा, सिंधु वजा किनारा, अल्लाह मूं नथा विसरनि सिंध जा नज़ारा, अल्लाह मूं नथा विसरनि सिंध जा नज़ारा। अला माण्हू
साथ ज़रूरु ॾींदा। ओ पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। ओ पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। आखीअ खां वध मिठड़ी मिठड़ी आखीअ खां वध मिठड़ी मिठड़ी आखीअ खां वध मिठड़ी मौज लोली ज़िंदाबाद। मौज लोली ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजी धरती पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कंहिंखे कंहिंखे आहे? हथ मथे। ओ पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। आखीअ खां वध मिठड़ी मिठड़ी आखीअ खां वध मिठड़ी मिठड़ी मौज लोली ज़िंदाबाद। मौज लोली ज़िंदाबाद। पंहिंजी धरती ओ पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। मूर्ख माण्हू ॾिस सुबुह खे सिज बि सलामी ॾींदो आहे। मूर्ख माण्हू ॾिस सुबुह खे सिज बि सलामी ॾींदो आहे। लहर लहर लालाणती अचे लहर 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 लालाणती अचे झोली झोली ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। पंहिंजी धरती पंहिंजा माण्हू पंहिंजी ॿोली ज़िंदाबाद। अहिड़ा सुहिणा सिंधियुनि जा मेला अगरि लॻंदा रहंदा त छा चवंदासीं असां? सिंधियुनि जा मेला ओ मेला मेला सिंधियुनि जा मेला ओ मेला मेला लॻंदा ई रहंदा। सिंधियुनि जा मेला ओ मेला मेला सिंधियुनि जा मेला ओ मेला मेला लॻंदा ई रहंदा। सखर सिकंदराबाद हुजे
हिकु सुहिणो सूफ़ियानो कलाम तव्हांजे साम्हूं पेश थी कयां। हिकु इहो सुहिणो सूफ़ियानो कलाम आहे। तन में अला सो मन में अला, महबूब ॻोल्हे ॾिस अथई मन में अला। तन में अला सो मन में अला, तन में अला सो मन में अला, महबूब गुल्ही ॾिस हो मन में अला, महबूब गुल्ही ॾिस हो मन में अला। हो तन में अला सो मन में अला, तन में अला सो मन में अला, महबूब गुल्ही ॾिस ओ मन में अला, महबूब गुल्ही ॾिस ओ मन में अला। तन में अला सो मन में अला, तन में अला सो मन में अला, महबूब गुल्ही ॾिस ओ मन में अला, महबूब
2 3 ओ हो थोड़ा सुर दे दो भाई ओ हो कम ऑन ओ सच्चल साई सही कर जा तू सच्चल साई हो सच्चल साई सही कर जा तू सच्चल साई सही कर जा तू यार मिलियो कखपन मेला यार मिलियो कखपन मेला महबूब गोले ओ मन मेला महबूब गोले ओ मन मेला तन मेला सो मन मेला तन मेला सो मन मेला महबूब महबूब गोलेडिस ओ मन मेला महबूब गोलेडिस ओ मन मेला महबूब गोलेडिस ओ मन मेला Thank you so much. Thank you. पंहिंजे हुनर खे न हिन रीत लिकायो पंहिंजे हुनर खे न हिन रीत लिकायो प्रोग्राम पसंदि अचेव त तारियूं त वॼायो ज़ोरदार तारियूं Thank you, असांजी thank you मैडम so मंजू much. श्री जी लाइ मैडम सोनिया निहालानी मैडम मंजू श्री ऐं कंचन मैडम जो स्वागत कंदा मैडम प्लीज़ जोरदार तारियुनि सां मैडम प्लीज़ स्वागत कंदा सोनिया मैडम स्वागत करे रहिया आहिनि मंजू मैडम जो ज़ोरदार तालियूं ऐं साईं परमानंद प्यासी जो बि स्वागत हा ऐं कंचन मैडम सोनिया नहलाणी कंदा स्वागत मैडम कंचन जो ज़ोरदार स्वागत कंदा